नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त कंदकोट में ख़बर ॾींदाल कंदकोट में चाबी चोरन जो आज़ार वधी वियो। पुलिस बेवस बणियल। कंदकोट में कुछ महीने अॻु ए सेक्शन थाने जे हद मां मदन लाल पुट पेशूमल जी बेकन लाइट स्कूल जे साम्हूं बीठल मोटरसाइकिल ॾातल चाबी चोर काए फरार थी विया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहिया कंदकोट में अवामी न्यूज़ रिपोर्टर जानी चौंसाल बलोच पंहिंजे हिन रिपोर्ट में। मुझे गाड़ी चाबी चोरी का है मुझे जगह जे मारो इनके बेगला स्कूल आ मुझे सामने मुझे जगह हो तो के जी भैया एलसी रात 1:30 बजे व्यास जैसा से सिपाही मिलियो असा के साहब यो को सिपाही जो बस मुझे 11 बजे जो था जी एलसी कटा वरी व्यास एलसी कटाई से कलाक डेढ़ लगी हो वरी व्यास वरी यासन वापस मिली ता की तलाक करना है वरी व्यास ते मिली तलाक करना अजा ते ऐसा कोई एसपी साहब ने व्यास उते भी उते सिपाही हो मुझे घर जमाली साहब उन्हीं चो बाबा मिलायूं था कलाक डेढ़ असांजो ख़राब करे वरी वही थियो असां मोटी एसपी साहब ने ॿिए दफ़े वरी ॿियो सिपाही मिलियो उनखे त सुञाण कोन था उहो बि असां सां ईअं ई बसि हा मां मिलायूं छा कंदो आहे चाचा तूं छा कंदो आहे मासे घड़ी हलंदो आहे चांवर छलनि जी सभु शहर वारनि खे ख़बर आहे कंहिंसां असांजी बदमाशी न आहे कोई न आहे मिसकिन माण्हू पंहिंजी ताज़ी कमायूं था ताज़ी खाऊं था हे रुटो रुटो गॾु करे असां मोटरसाइकिल वरितीसीं उहा ई असांखे कई सठी न उहा लिखाए कहिड़े थाने जी हद आई हे साईं बी सेक्शन जी ए सेक्शन जी साईं मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।